नाज़रीन, बागू में इस्काप खाते जी बेध्यानी सबब ट्यूबवेल ख़राब थी वियूं आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे ताउसेन चांडियो। 34 मिनट ते हिते वेल लॻल आहिनि हिते मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके सभु जा सभु बंदि आहिनि। ज़मींदार हितां जा परेशान आहिनि। अचो त ज़मींदारनि खां हाल वाल वठूं त उहे छा था चवनि हिन बारे में। कई दरगाह दाह जे देश जे हिन लुटेरनि जी असांजे एरीगेशन इस्काप वारियूं जेके ट्यूबवेल आहिनि रौती खां वठी वेंदे वस्ती ताईं सभु ख़राबु हालत में आहिनि। इन्हनि जो जेको किरोड़नि रुपयनि जो फंड अचे थो इहो आख़िर काॾां वञे थो। असां एहतजाज करे करे थकी पिया आहियूं। मजाल आहे जो इन्हनि खे को असरु पियो हुजे। आख़िर असां कंहिंखे दाह ॾियूं इन्हनि जी। ऐं हिते जेके बि मशीना आहिनि कुझु बासर आहिनि उन्हनि जूं हलनि थी पियूं। बक़ाया लाइन ई कटियल आहे। ऐं हाणे तव्हां हालात हिते ॾिसो था पिया इहे जेको पंहिंजो को सामान हिन में गुम थियल आहे। किथे आहिनि त कमरा मुंड में पटे विया आहिनि। सम्झ सिरां बि उन्हनि जूं कढी विया आहिनि। ऐं के ॿिया बासर आहिनि उन्हनि जूं हलंदियूं पियूं आहिनि बिल्कुलु बक़ाया जेको तव्हां हालत हिते ॾिसो था पिया। हाणे आख़िर छा कजे हिननि जे ख़िलाफ़। साल खन थी वियो आहे यकी बंदि आहे। पाणी जो सफ़ा गुराम आहे। पाणी का शइ बि आहे बि कोन। पूरो साल 1.5 साल थी वियो आहे। डीज़ल असां भरे भरे सफ़ा तबाह थी विया आहियूं। ईअं सम्झाए त विहजनि ते पुॻा वञे। ज़मीन हर कोई वेचे जान छॾींदो। हे सही जॻह आहे माना मोहम्मद इस्माइल जो ॻोठ आहे। ऐं इहे वापदारियूं जेकियूं लॻियूं आहिनि मशीना इहे का बि क़ाइमु न आहिनि। ही साईं मशीनूं तक़रीबन 3 साल थी विया आहिनि जेको मशीनूं बंदि आहिनि। हिते सेव पाणी न आहे। हिते असां मशीनूं पंहिंजो डीज़ल ते हलाईंदा आहियूं। ऐं साईं के चवां 3 साल थी विया आहिनि ही मशीनूं बंदि पियल आहिनि। घणो थी वियो आहे अरसो त मतिलबु हिन मशीननि जो असां सुख न ऊंघिदो। असां ग़रीब माण्हू तमामु तंग ऐं असांखे कोई पाणी जो सुख कान्हे। तमामु असां तंग तमामु ॾाढा असांखे वॾो हे आहे। असांखे पाणी जो को सुख कान्हे। मशीना बंदि पियूं आहिनि। ॾाढा पींदा पिया आहिनि। ग़रीब मरी विया। ॿुधी कोई बि अहसासु कान्हे मुल्क में। असांखे अपील आहे त महिरबानी करे इहे मशीन न रहो। असांखे जल्द में जल्द मशीन हलाए ॾियो। कैमरामैन मुनीर अहमद शहर सां गॾु।